वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिसल लहु वला मिसाल लहु वनशहद अन्न सय्यदना वसनदना वहबीबना वतबीबना वअदीबना वखतीबना वनबियना वहुज़ूरना वमासूमना वमहबूबना मुहम्मदा। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वत्तकुन नार अल्लती उइद्दत लिल काफिरीन। वातिउल्लाह वर्रसूल लअल्लकुम तुरहमून। वसारिऊ इला मग़फ़िरतिम मिर रब्बिकुम वजन्नतिन अर्दुहा अस्समावातु वल अर्द उइद्दत लिल मुत्तक़ीन। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ यतमन्नतु उम्मती अन तकून अस्सनतु कुल्लहा रमज़ान। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक वसल्लम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। अवल तारीफ उन अल्लाह जी, अवल तारीफ उन अल्लाह जी जह जोड़ियो सारो जहान। कई खेत पाले पलंगन मंझिया मर्ज़ी मेहरबान। किथे भरिया घर भरे किथे खाइण लय न समान। सिराज आया हैरान ॾिसी कारीगरी उन करीम जी। किथे किथे कलर ज़मीन कारी प्या थकजी बिजो हारे हारे। किथे जबलन पहाड़न मंझिया गुलड़न जी गुलज़ारे। सिराज रबवा बारी जिया करे हू करीम वाह। बुलंद आवाज़ सॼे पंहिंजे कमकार खे अदा वठ दाता जो दर।
हित भी खटी दे उत भी खटी दे जे राजी कई परवर पोए जन्नत तो जो घर जे अथई इश्क अल्लाह जो हजारे हस्तियों जमाने में पर मोहम्मद जो न मट भाया घुम्यो अरबी जे धरती ते मिटी सुरमो करे पाया सिराज उन घोट जो उम्मती आया कदो महशर अगल अलाह सा मेरा सोहना नबी साना वाला की सुन दी मैं गल करा है उचिया माना वाला ततड़े दी हुटरे जी जानी बादल छांव करे देग जयरे रस्ते गुजरे जानी वण भी सलामी दे देग चा सोने दा में ना ठरा है उचिया माना वाला सादी किस्मत लकी हो गई मक्की हो गई मदनी हो गई सादी किस्मत लकी हो गई मक्की हो गई मदनी हो गई सानू मिलिया हुसैन दा नाना साडी जन्नत पक्की हो गई। काबिल सरे तराम वाजिब तराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीज दोस्तों भाइरों बुजुर्गों चौथों सिपारो सूरे आले इमरान मजा चंद आयतों अमा दोस्तन जी खिदमत आलिया जे अंदर तिलावत कयूं रब करीम जे दर दुआ है तो अल्लाह तबारक व तआला बुधण बुझाइण समझण समझाइण खां बाद रब सही असां समूरन के कुरान अजीम जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ आवरी दोस्तन जो जानी माली तावन अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। पहिरियों मर्तबा हाफिज अब्दुल गफूर तुन्यो साहब जे इसरार ऐं सिक बरे सदते अल्लाह तबारक व तआला दीनी ऐं इल्मी फिक्री महफिल में अचण जो मौक़ो नसीब फरमायो आहे। तादेर जेका घड़ी हिन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफिल में वेहूं मेन मकसद अदा अमल बुधी करे जेकरे अमल वारा बणजी पयासे त अवाई असांजो ही प्रोग्राम सजायो। हिन प्रोग्राम जो मकसद इहो ही आहे त मन कहीं न कहीं तरीके से अल्लाह जी जात राजी थी पए ॿियो मकसद न आहे मकसद इहो ही आहे। हजरत अल्लामा नोवी रहमतुल्लाह अलैह जो किताब रियाजुस सालिहीन उनमें एकड़ो बाब आ बाबुल खौफ मिन अल्लाह ताला उनजो उन्वान है बाबुर रजा उनजो मां मुतालो कयो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था जेको अल्लाह जो बानो चाहे तो मां दुनिया में भी कामयाब बनदी पवां त आखिरत में भी कामयाब बनदी पवां। सैन ने फरमायो तो वो इंसान पांजे अंदर बस सिफतूं पैदा करे घणियों अबा ये कुरान जी कचहरी है हिकु कलामुल्लाह बियो बैतुल्लाह टियों रसूलुल्लाह चौथो वलीउल्लाह इन जी निस्बत कारे आवा अल्लाह पाक दे कलामुल्लाह जी निस्बत कारे आ अल्लाह पाक दे रसूलुल्लाह जी निस्बत कारे आ अल्लाह पाक दे बैतुल्लाह जी निस्बत अल्लाह पाक दे
वलीउल्लाह जी निस्बत अल्लाह पाक दे पो जंहिंजी निस्बत जंहिंजो जोड़ जंहिंजो ताल्लुक जंहिंजो गांढापो रब सां जुड़ी पवे लोॾो ईंदो। साणनि जी चवणी आ सालिहनि जो पहाको आ त हक जी बेड़ी लुॾंदी आ पर ॿुॾंदी नाए। मोहम्मद भी सच्चो त मोहम्मद जो कुरान भी सच्चो। त साईं ने फरमायो जेको इंसान चाहे तो दुनिया आखिरत में कामयाब बनदी पवा वो इंसान पांजे अंदर ब सिफतूं पैदा करे जेका ईमान जी अलामत आ। वो केड़ियूं आहिनि? साईं ने फरमायो एक आहे खौफ खुदा, बियो आहे रब में उम्मीद। तिरमिज़ी शरीफ जी हदीस आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो भव भी हुजे अल्लाह में उम्मीद भी हुजे या ईमान जी निशानी, या ईमान जी निशानी। के चवण वारे चयो त ये ब शयूं गॾु कोन थींदियूं। जेकॾहिं भव आ त उम्मीद ख़त्म थी वेंदी, जेकॾहिं वरी उम्मीद आहे त भव ख़त्म थी वेंदो। ये ब शयूं हिक ॿिए जे मुक़ाबले में, पर ईअं कोन्हे। हज़रत अल्लामा जौज़ी रहमतुल्लाह अलैह मिसाल ॾियनि था, फरमाइनि था तव्हां नज़र कयो स्कूल जो तालिबे इल्म मदरसे जो तालिबे इल्म पेपर जी जॾहिं तैयारी कंदो आ इहो ख़्याल ईंदो आ जे फेल थी पए उस्ताद नाराज़ थी पवंदा, वालिदैन नाराज़ थी पवंदा, दोस्त अहबाब दर्जे वारा नाराज़ थी पवंदा। पर जॾहिं पंहिंजे मेहनत ते निहारींदो आहे चवंदो आहे त रखो त अलाह ते, रब कंदो इंशाअल्लाह पास थींदो। माना भव भी हूंदो आहे त रब में उम्मीद भी हूंदी आहे। डॉक्टर ते वञो बाबा चवे को कामड़ा यरकान आहे कैंसर आहे अलाह न करे, पर जेकॾहिं टेस्ट जे लाइ वेंदा आहियूं फुटको भी थींदो आहे, अलाह का वॾी बीमारी न निकिरी पवंदी, दुआऊं भी घुरंदा आहियूं अलाह कंदो त कमु चढ़ी वेंदो। उम्मीद भी हूंदी आहे त भव भी या ईमान जी निशानी। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो आ। चवो न सुभान अल्लाह, नजर तक जा अल्लाहु अकबर कबीरा। पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा आमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो आ। एकड़ो नौजवान बीमार थी वियो, पाक नबी मुझ मोहम्मद के पतो वियो। इमामुल अंबिया जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन नौजवान का पुछण जे लाया नजर कजा के जे तडे ते मीर मेहमान, खान मेहमान, नवाब मेहमान, फोतार मेहमान, चंगो मेहमान, पर साहबियो तव्हांजे तडे तो कुर्बान जे तडे ते मोहम्मद मेहमान। चो न सुभान अल्लाह, नजर तक जाओ। मां प्यार में चोदो आओ, मोहब्बत में चोदो आओ। अल्लाह तबारक व तआला अवां साके वो नबी अता फरमायो जेको इज्जत में आला, अजमत में आला, सिफत में आला, इफ्फत में आला, जलवत में आला, खिलवत में आला, जलाल में आला, जमाल में आला, कमाल में आला, प्यार में आला, रफ्तार में आला, अनवार में आला, किरदार में आला, प्यार में आला, शान में आला, मान में आला, उन्वान में आला, मैदान में आला, बयान में आला, फरमान में आला, मुझो मोहम्मद कुरान में भी जो आला ही आला। ध्यान पढ़ा कुरान का ताज़ो क्या ईमान, खोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। जो न सुभान अल्लाह, नजर तक जाओ अल्लाह अकबर कबीरा। माही भी मिसाल ॾींदो रहंदो आ, अॼु दुनिया मिसाल ॾींदी आ जे अमेरिका जे माण्हुनि वॾी तरक़ी कई आ। अरे चरियो त नाहे, पागल त नाहे, मस्त त नाहे, अमेरिका जी कहिड़ी तरक़ी आ? तरक़ी आ त जो जनाब रसूलुल्लाह जी आ।
चो न सुभान अल्लाह। जैसे अमेरिका वरी तरक्की कया दलील केड़ो आ जे दलील नहीं हो अमेरिका जा मानू चंद ते पोदा चरो तनाए साधो तनाए नजर तक जा अमेरिका जा मानू चंद ते पोदा या तरक्की का थे है मां कुर्बान वया हबीब तुझे मकाम ता तरक्की आ त इमामुल अंबिया जी अमेरिका जा मानू चंद ते पोदा या तरक्की ना है तरक्की कया ये चंड मोहम्मद जे कदमन में आयो तरक्की कया नजर कजा के जगह तो पत्थर मो पानी निकरी वियो चे मौलाना वडो कमाल थी वियो इहो कमाल का थे कमाल इहो चेबो अल्लाह हुजूर जे आंगण में पानी जो परमो आयो कमाल तयो इंसान ने मोहम्मद दे कलमो पढ़ो इहो कमाल का थे कमाल तयो जो पत्थर ने भी महबूब जी नौकरी दिनिया बुलंद आवाज़ डाडे तो सुभान घूमे जे सजण पियो अब मां शायरों बई पासा हलंदो बुलंद आवाज़ घूमे जे सजण पियो ककर छाव कन पिया घूमे जे सजण पियो ककर छाव कन पिया घूमे जे सजण पियो ककर छाव कन पिया पत्थर भी मोहम्मद ते कलमो पढ़न पिया पत्थर भी मोहम्मद ते कलमा पढ़न पिया चो न सुभान अल्लाह नजर तक जा मुझो मौजू गलंदो पियो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नौजवान का पूछण जे लाया हुजूर फरमायो कैफ तजिदुका किया महसूस कंदो पियो अल्लाह जे हालत में आ बीमारी जे बिसरे ते आ नौजवान नबी पाक जवाब दीदो पियो फरमाया इल्ली अर्जुल्लाह व इल्नी अखाफ जुनूबी आका कुर्बान वन्या जकरे मां पांजे गुनाहन ते दो निहारिया दिल डकंदी पया तड़पंदी पया आका कुर्बान वन्या जकरे मां रब दे रहमत ते दो निहारिया त परवाह ही ना है नजर कजा मना उम्मीद भी है दिया रब ने भव भी है दुआ हुजूर फरमायो या मोमिन जी निशानिया मोमिन जने दुनिया दो जहान छडी दो रब में उम्मीद भी पैदा थी दिया भव भी पैदा थी दो अन्या वाक्यो ले बुधाए अमा के गाल समझाया अतो उम्र जो जमानो आ अतो उम्र तो फरमाए अगर जहन्नम जे अंदर पेरो पेरो शख्स हो जा मतामा उम्र हो जा रब में भव भी एडो पर वली हजरत उम्र तो फरमाए अगर जन्नत जे अंदर पेरो पेरो शख्स हो जा त मतामा उम्र हो जा नजर कजा मुजो मामूला मुजी आदत मां अली जो जिक्र कंदो आ नजर कजा अल्लाह अकबर कबीरा मां चोंदो इनी प्रोग्राम के अंदर जेजो जेको अली साईं का नफरत कंदो आ असा जे जमा जो ही ना है असा के एड़े कतार की जरूरत ही ना है असा जो अली जे प्यारे सा प्यारा चौन सुभान अल्लाह नजर तक जाओ असा अबू बकर जा भी नौकर उमर जा भी नौकर उस्मान जा भी नौकर अली तजो अलिया अली अलिया हक जो वलिया शेरे जलिया टकर नफरत है दे अलिया जे तोड़े भी हैदर अली अलिया हे दे भी हैदर अली अलिया अली हाजिया अली कादिया अली आलिमा अली आबेदा अली जागेदा अली साबिरा साकेरा काजिया काजिया वो हिया भी चौदवा केरवली अली हैदर केरवली फातिह खैबर केरवली शेरे बबर केरवली नबी जो बरादर केरवली अली सफदर केरवली फातिमा जो सोहर केरवली हसनैन जो पिदर केरवली जे दिल में अली जो ना प्यार ना है इत्ते भी दर पदर उत्ते भी दर पदर रब्बे मोहम्मद जो कसमा जो अली सा प्यार इत्ते भी सर तो उत्ते भी जन्नत में घर जो न सुभान अल्लाह जय जी अली सा यारिया भरता उन्हें जी भारिया जय जी अली सा यारिया पहजी अली सा यारिया भरता सांजी भारिया
दाद मुखे हित दिल सां ॾियो ॻाल्हि कई हितकारी जंहिंजी अलीअ सां चओ न सुभान अल्लाह अली अलिया असां अली जा भी नौकर आसियान जी चवणिया जेड़ा काम तेड़ा बच्चा जे अली चोटी जो बहादुर हसनैन जो कूंधर अली जा बच्चा नजर कजा मां प्यार में चोदो केरो हुसैन सुनन जो पीर हुसैन केरो हुसैन तुनन जो वीर हुसैन केरो हुसैन नबी जो दलेर हुसैन केरो हुसैन कुरान जो तफसीर हुसैन मोहम्मद जी तस्वीर हुसैन बुलंद आवाज़ अली अलिया नजर तकजा अल्लाह अकबर कबीरा जकरे अली जो मिसाल कलामुल्लाह सा जोड़या अली जो को सानी ना है जे अली के नमाज सा जोड़या अली जे केरो सानी ना है अली जे इल्म सा मा जोड़या अली जे ला को सानी ना है नजर कजा अल्लाह अकबर कबीरा एकड़ो यहूदिया हजरत अली ने आयो अली कुर्बान वना मां सवाल खणी आयो जकरे मां के सवालन में गार आयो है मां तुझे नबी जो कलमो पढ़ने के ला तैयार चो न सुभान अल्लाह अली अलिया अली तो मैदान जो गाजिया नजर तकजा नबी पाक जी मक्की जिंदगिया मां ही भी प्यार में चोंदो वो हस्ती जो नबी हो वो वस्ती जो नबी हो वो इलाके जो नबी हो वो कौम जो नबी हो वो खत्ते जो नबी हो वो डिवीजन जो नबी हो वो इलाके जो नबी हो वो वक्त जो नबी हो वो जमाने जो नबी हो वो कौम जो नबी हो वो खत्ते जो नबी हो वो टुकड़े जो नबी हो हुजूर तुझे मकाम ता मां कुर्बान वन्या नजर कजा शमाल जो नबी जुनूब जो नबी मशरिक जो नबी मगरिब जो नबी इमामन जो नबी अदीलन जो नबी शहीदन जो नबी गाजिन जो नबी अरबिन जो नबी अजमिन जो नबी नूरिन जो नबी नारिन जो नबी मुहक्किकन जो नबी मुदक्किकन जो नबी मुफस्सिरन जो नबी आलिमन जो नबी तालिबन जो नबी आबिदन जो नबी सागिदन जो नबी साबिरन जो नबी शाकिरन जो नबी अमीरन जो नबी गरीबन जो नबी लाचारन जो नबी बेसहारन जो नबी हथ मथे खणी चो तो मोहम्मद नबीयन जो नबी काथे लिखला बोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीया बुलंद आवाज़ दादिया तो सुभान अल्लाह नजर तकजा मुझो मौजू वलंदो पियो मता को आयो करो नथू खैरो चवे वहां भी अली जो जिक्र न कना दी चरियो त नाए मस्त त नाए पागल त नाए असा अली जा हुबदार नजर तकजा असा जो बंदी काई भी नमाज मुकम्मल न थी दिया जैसे ते आले मोहम्मद जो जिक्र न होंदो असा जी फजर नमाज देवर जोहर नमाज देवर असर नमाज देवर मगरिब नमाज देवर इशा नमाज देवर जिक्र मोहम्मद जिक्र आले मोहम्मद तू पंजतन के पाक मनी दो मुझो ईमान अकीदो आ त मोहम्मद जो घरानो ही जो पाक वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया बुलंद आवाज़ हस हस तेरा खुदा विच सर जान है कटाया वाह वाह हुसैन तेरा रब शान है वधाया बुलंद आवाज़ गाल गंदी पया हुजूर जी मक्की जिंदगी जहाद जो मैदान होदो जालिम हा हेदो आलिम हा होदो गद्दार हा हेदो मोहम्मद जा यार हा होदो गद्दार हा हेदो वफादार हा होदो जालिमन
जो टोलो आ एडो आलमन जो टोलो आ एडो कतारन जो टोलो आ एडो नबी जे दिलदारन जो टोलो आ नजर कजा अल्लाह अकबर कबीरा अमर इब्न अब्दूद तेजो नालो आ इमामुल अंबिया जे सामू आयो मोहम्मद आए को तोड़ जवान बहादुर जेको मुझो मुकाबलो करे अली न मुनतना आका दे आयो आका कुर्बान वञा मोकल मिले अमर इब्न अब्दूद के मां बुधाया जवान कीअं थींदो आ भारी कीअं थींदो आ पाक नबी मुझो मोहम्मद तो फरमाए अली सब्र जो मुदानो कर हेकर भी मोहम्मद के ललकारियो हीअर भी मोहम्मद के ललकारियो टे नंबर ते अली उठी आयो आका कुर्बान वञा जेके दुआ ॾियण वारो इमामुल अंबिया हुजे हेड़ा ज़ालिम अली के लोॾो ई ॾेई सघंदा जो न सुभान अल्लाह होडो भी तलवार हेडो भी तलवार नजर कजा अमर इब्न अब्दूद भी मैदान में आ एडो मोहम्मद जो अली भी मैदान में आ हुन भी तलवार मथे कया हिन भी तलवार मथे कया अत अली के चोंदो तो अली तू कच्ची उम्र जो आ मां तजर्बेकार आ पेरा तू वार कर बाद में मां वार करूं खुद जा मुझे अली जा जुमला हजरत अली तो फरमाए पेरा तू वार कर बाद में अली वार कंदो तो के खबर ही ना है अली जी तलवार हलंदी आ त अगले के मौको ही न मिलंदो आ वो हजरत अली नजर कजा और अमर बिन अब्दूद हेडो नबी जो अली आ वो नबी तलवार उभी गई अली भी तलवार उभी गई तफसील में ना कोन इनो नजर कजा उन तलवार गलाई अली के लोडो ही ना आयो त अली तो फरमाए अचईदी मां हैदर जी तलवार अली धक पेरो आयो अमर बिन अब्दूद सबको जे जमीन ते गिरीबियो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा हजरत अली के दुआऊं ॾियण वारो केर इमामुल अंबिया दुनिया जो मीरा पीरा मोतबरा हथ खणे देर लगे पर इमामुल अंबिया हथ खणंदा त रहमत जावा वही पवंदा बुलंद आवाज़ इन इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामी को सवा चाड़ो हिते हर के जी दावा तमा अल्लाह जे रसूल के मञण वारो जे जे दिल में अल्लाह ए उन जे रसूल जी मोहब्बत हुंदी उन के रब जी मखलूक प्यारी लगंदी समझो था ना मसनवी शरीफ जे अंदर मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आ त मजनू गुजरियो लैला जे शहर का मजनू लैला जे शहर का गुजरियो एकड़ो कुत्तो वींदो पियो पकड़े करे कुत्ते जे टंगन के चुमियूं पियो दे के चवण वारे जो मजनू चरियो त ना छा कंदो पियो आ जे मां चरियो ना आया हे उहो कुत्तो आ मुझे लैला जे गलन खां गुजर कंदो आ लैला जे गोट जे करे मां के लैला जे शहर जो कुत्तो भी प्यारो आ नजर कजा फना थियण वारी मोहब्बत एतरी आ चार रब सूर जी मोहब्बत लैला ए मजनू जे मोहब्बत खां भी परे आ जा नजर कजा डॉक्टर अब्दुल हई रहमत कराची वाला मां साईं जे तारीख जे किताब जो मुतालो जो अजीब जुमला मांखे याद आया नजर कजा कने नमाज़ी नमाज पढ़ी करे हथ खणंदो अल्लाह मां गुनाहगार ऐबदार सियाकार खताकार मेरो नंदो तुझो बंदो अल्लाह मुझे हालत रहूं फरमा रब रो आवाज ईंदो माना जगरे चाहींदो पा मां अल्लाह प्यारो कया तो मां रब जे मोहब्बत जो मजहर मां खुदा जी मखलूक माना मखलूक सां प्यारो रब जे मोहब्बत जो सबबा मां अमा का पुछंदो पियो तव्हां सां कम अलाए काथे पहुचायो घर घर में घेड़ो आ घर घर में नफरत आ भाव भाव को परे आ नजर दगजा आखिर वजह केड़ी आ कुरान भी असा वटा नबी भी असा वटा माही भी चोंदो अल्लाह अमाया सागे नबी अता फरमायो नबीयन में अजीम किताब अता फरमायो किताबन में अजीम दीन अता फरमायो दीनन में अजीम नबी जे निस्बत करे नबी जी उम्मत भी अजीम कुरान असा वटा नबी असा वटा दीन असा वटा वहदत असा वटा शरीयत असा वटा
पर तॾहिं बि तव्हां असांजी पूरी न आहे ज़िफ़े मर्दे पिया कमायो घर में बरकत न आहे हारिया त हार पे में बरकत न आहे कारोबार में बरकत न आहे दुकान में बरकत न आहे मकान में बरकत न आहे बच्चन में बरकत न आहे जिंदगी में बरकत न आहे तंदुरुस्ती में बरकत न आहे अजीजो आखिर वजह कहिड़ी आहे वजह इहा असां दीन जी दामन छड़ी आहे क़ुरान जी दामन छड़ी आहे नमाज़ जी दामन छड़ी आहे मां प्यार में हीअं बि चवंदो आहियां नज़र तकजा बरकत क़ुरान में रहमत क़ुरान में वहदत क़ुरान में शरीयत क़ुरान में सदाकत क़ुरान में अदालत क़ुरान में सखावत क़ुरान में शुजाअत क़ुरान में शफाअत क़ुरान में तो जन्नत भी जो क़ुरान में मौलाना सबकतुल्लाह जोगी वाक़ियो ॿुधाए पियो टियों ॾींहुं मां सांगड़ खां हेठि उमरकोट साइड प्रोग्राम ते पोइ मौलाना हिकिड़ो अजीब मूंखे वाक़ियो ॿुधायो सकरण जो चए मौलाना 2-3 सालनि जी ॻाल्हि आहे सकरण जे बाईपास ते मां गाॾी में LP पियो भरायां साम्हूं जो निहारियो त मूंखे शोलनि वारो नज़र आयो छॾ कयो मां काएं बजे उथंदो आहियां असां हाणे नमाज़ पढ़ी निकिता आहियूं तूं कारोबार में लॻी वियो आहीं चए मौलाना मां 3 बजे उथंदो आहियां 3 बजे उथंदो आहियां जे नमाज़ पढ़ंदो आहियां जे न जे तॾहिं त थाबा पियो खाए अॼु आद कर मां हुज़ूर जे उम्मत जो आलम हक़ पियो चवां नमाज़ जी पाबंदी कर 3 बजे तहज्जुद जो टाइम आहे उथंदो कर घरवारी खे चवंदो कर देगड़ो चुल्ह ते चाढ़े मुसल्लो विछाए पाण बि नमाज़ पढ़ंदो कर घरवारी खे बि नमाज़ पढ़ा अल्लाह कंदो त नमाज़ जे बरकत जे करे रंग लगी वेंदा मौलाना ॿुधायो 3 साल खां बाद मूंखे हाला में मिलियो हाला में माॾे आयो जे मूंखे मौलाना जोगी साहब सुञाणे थो चए मां कोन थो सुञाणा जोगी साहब ॿुधायो ॾिठो जो मां 0 CD गाॾी हथ में अड़े रंग कीअं लॻो जैसे 3 बजे उथंदो आहे अल्हम्दुलिल्लाह शोला जेस ताईं तयार थींदा आहिनि ज़ाल बि तहज्जुद पढ़ंदी आहे पाण बि तहज्जुद पढ़ंदो आहे रंग इहो लॻो आहे 0 गाॾी बि वरिती आहे ज़ाल बि उमिरो पढ़ी आई आहे पाण बि पढ़ी आहे बरकत छा में क़ुरान में आहे सही अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैहि वॾा ॿेर वारा वाक़ियो बयान कंदा जेके वॾा वेठा हो अवांखे यादि हूंदो साईं फरमाईंदा जॾहिं कंडियारे जे शहर में मां पढ़ाईंदो हुअमि ॻोठ जाम खान सहतो जे अंदरि आऊं बि क़ुरान उते पढ़ी आयो आहियां साईं वाक़ियो बयान कंदा ॻोठ जो हिकिड़ो सूफ़ी नौजवान मूंसां उन जी ज़िक्र जी निस्बत नज़र तकजा अल्लाह अकबर कबीरा पोइ उन जो दुनिया जो जहान छॾियो अम्मा कुराड़िया पुट खे चवंदी पई आहे जमीन के अंदर मकई जी पोख कराई थमाए वनी झार हकली दो कर झार पोख खाई वीनी वो सूफी नौजवान छा कंदो आ नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा वनी पोख जो चक्कर लगाए मस्जिद में वनी करे रब जो कुरान खोले पढ़ंदो आ जिक्र कार कंदो आ कुरानी के चवण वारे चयो अम्मा तू जो नौजवान जमीन पे कोन ईंदो आ वो त मुल्लन जे हवाले आ मस्जिद जे हवाले कुरान के हवाले कुरानी नाराज थी पई पुट तो के लजे ही ना है हया ही ना है वो कधार खाई वई नौजवान चोंदो जो अम्मा तो के कई चयो जे माके चवण मारे जो अम्मा रब जो कुरान में फरमान बीठो है फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूनी वला तकफुरून रब जो कुरान में फरमान बाना याद कर त याद कया अम्मा मां रब के याद कंदो आ रब कीअं विसारींदो अल्लाह कीअं विसारींदो कुरानी चवंदी पई आ मांखे ज़मीन ते वठी दल साईं वॾनि जे दौर जो वाक़ियो नज़र कजा साईं फरमाईंदा कुरानी पुट खे ज़मीन ते वठी आई जेका भर में ज़मीन आ उन में भी जूअर बीठी आ हिक पासे रो मकई बीठी आ उन जे बन्ने वारी मकई उन जा संग इन सूफी जे ज़मीन में इन जे मकई जा संग हुन जे ज़मीन में आटा प्यान उन पाड़े वारे ज़मीन जे मकई जे संग जे चोटी पे झार वेठी आ पर यार जे ज़मीन ते झार जो नालो ही ना है अम्मा मां रब के याद कंदो आ त रब कीअं विसारींदो अबा जंहिंजो खाए जे तंहिंजो
वो खाऊं कंजो दा पो रब जो खाई खुदा जे सद ते न चऊं मानी हलाल या हराम हां बा जो खाए जे तंजो पो असां वटि हिकिड़ो सिंधी में पहाको आ कम निकतो रखण इहो पहाको अवां असां जे ला अल्लाह इन पहाकन का अल्लाह ने पाका इमाम आजम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि शख्स आयो सही मां पैसा रखया घर जे अंदर अगे सादगी जो दौर हो मानो गुंदन में कुंडन में सटींदा हा अगे जायूं कचूं ईमान पक्का हा हाने जायूं पक्कियूं पर ईमान जा लाह निकरी साईं ने फरमायो अबा तहज्जुद पढ़ी रब खां घुर अल्लाह कदो तोखे दग मिली अबा जेको 5 वक्त न पढ़े तहज्जुद जे ला मरो लगंदो असां जे पासे जो आ रईस चाकर खान चाचड़ मुझे दोस्त आ साईं जमा जो और मोतबर मानू और रायगढ़ जे वने का तबलीग जमा जी तैयारी मां चो मां वडेरा मालो घणो रेडियो दी कुछ अल्लाह जी भर भी वाओ हां वा माके जे मौलवी साहब तू तकरीरी मौलवी आ तू जलसा छडी दे को तू भी हल त मां भी हला मजो रखो अल्लाह ते तो जड़ो वडेरो हलदे त मां भी हलंदी हनावा वठियो मां तेरे तहज्जुद जे टाइम ते उठायो मां बेडी दे तो अखियूं माटे चई मौलाना हाने त नमाज पढ़ी सुताऊं कयो त रतु थव तडे त नहीं दाऊं हां वा पर अल्हम्दुलिल्लाह जेतरा डी रयो 5 वक्त नमाज जी पाबंदी पर तहज्जुद जी भी पाबंदी से अब्दुल समद साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदा अबा जो को नोट न हलंदो आ न को विच पैसर में ठोके के दुकान वाले के हणदा मना गिरी वने अटकली दायो हां नहीं वो साईं फरमाइंदा बा तबलीग जमा जो टोलो सालहन जो टोलो तब इन में रलजी वनो मन तवा ऐसा मेरा भी अगजी मोक्यो देव त तबलीग जमात में भी चंगा भला मानू एकड़ी जगह में वाइस को लईया से मानी वाली जगह दे जे मौलाना असा नवा मुसलमानों जो तबलीग में वणो ये मैं केड़ी महफिल में बैठो चाचा मजो बार घणा दी चिटरे दियर एक पुट मजो गुस्ल में फर्ज घणान जे ई त मौलाना ता फसाइंदा हो मजो 4 बार कढिया दी तो फर्जन जी खबर कोने बाकी या तो के की खबर पई हां बा हकीकत मां हिते पुछा चंगा भला न बुधाए सकदा हकीकत गुस्ल जे तरीके जी मानू के खबर ना है बाकी बस वदा हे वाबिया सही बेर वाला रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदा अकीदो तौहीद वारो होजे चेहरे ते नबी जी सुन्नत होजे जिंदगी में नमाज होजे नबी जे उम्मती जो बेड़ो तरे ही तरे आज कल इंशाअल्लाह नमाज री पाबंदी थी असा ऊंधो मिसाल लींदा मुला अगई त पाओ न त मनन के इंजी बानाए करने किंजा मन मता को पाओ अगजी पवई आसमान घणा सता अलहमद में आए तू घणियो सता जरे नमाजी नमाज में अलहमद जी तिलावत पूरी कंदो आ नजर कजा अल्लाह अकबर कबीरा यो सता आसमान किरात करे अल्लाह जे कुर्ब में बहंदो आ हरण वारो केर डाडे वो डाडो केर एहसान कंजा रब करीम जा वक्त जो नबिया सुलेमान पैगंबर अर्ज के मुंजा अल्लाह माल वधियो आ मिलकत वधी वया मोकल मिले अल्लाह हिक टेम तुझी मखलूक खाराया अल्लाह पाक फरमाए मुंजा नबी बाद साइड नहीं थमाए इन जो मतलब इहो ना है त मां खुदा जे हिकमत ते पियो निहार मां रब जे अल्लाह पाक फरमाए मुझे सुलेमान नबी समूरी मखलूक त पांजे जगह ते मुझी हिकड़ी मखलूक तखारा पीर जुल्फकार नक्शबंदी खुतबा ते फकीर में यो वाक्यो आंदो अल्लाह पाक हिकड़ी मच्छी मोकली हिक छा हिकड़ी मच्छी सादुर अची वई नबी जो सब्र कर अन्या तैयारी थी हले जे अल्लाह जे नबी मुझे खादे जो टाइम गुजरी हो मुझे खादे जो टाइम हदीस जे किताब में विंदो 5 महीना तवा सा पंधु कयो एडी नबी मानी हणाई अबा जेंजा बोरची जिन्न हा त मानी भी मानी पकी हुंदी न एडी मानी हिकड़ी मच्छी आई नबी जो तैयारी आ कम शुरू कर हिए जो आई धक्क में माल रड़े हिकड़े धक्क में नबी आए वया चेन्या पेटो न भरियो दी एडी मानी का दीदी मच्छी शादी जवे ज़बान हाल सा इन्नल्लाह रब्बी युतअमुनी सलास लुकमात नबी ताना न दे अल्लाह माके ट्रेवे लायड़ा लुकमा दीदो ये जात के जी अब हां सही अल्लाह पाक जिया जन्नत रब के जेला बनाईया मुसलमान जेला
जहन्नम के जेला काफर जेला मानत हो जमा ओल रब जो कुरान और मैं वत्तकुन्नार अल्लती अल्लाह जा तो फरमाए वत्तकुन्नार अल्लती तुझो उन बाएगा अल्लाह केड़ी बाए उन उइद्दत लिल काफिरीन अल्लाह तो कुरान में फरमाए हुआ बा जेका माला काफरन जेला तैयार कयो नवाती उल्लाह वर रसूला लअल्लकुम तुरहमून अल्लाह तो फरमाए इताअत क्यों अल्लाह के रसूल दी अल्लाह तो फरमाया अल्लाह रहम जो वादो जो फरमाया रहम जो वादो को फरमाया वरना वसारिउ इला मगफिरतिन मिर रब्बिकुम व जन्नह अल्लाह तो कुरान में फरमाए जल्दी कयो कोशिश कयो मां रब का माफी जी तलब कयो तना असांजे अचण में देरा रब करीम जे न परचण में देरा न बुधण में देरा न रीझण में देरा वक्त जो नबी मूसा कलीमुल्लाह मौलाना अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह के जगह ते तकरीर कन जा युवा के साईं मोहम्मद मुराद रहमतुल्लाह अलैह संजा वडा उस्ताद मोहतरम साईं फरमाइंदा पो मां साईं जा वाक़यात बयान कंदो मन इनन जो अजर अजीम भी अल्लाह साईं के अता फरमा साईं फरमाइंदा मौलाना अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह एकड़ी जगह ते तकरीर कई के चवण वारे जो मौलाना मूसा भी रब जो नबिया मोहम्मद भी रब जो नबिया वो कलीमुल्लाह ही हबीबुल्लाह कलीमुल्लाह ए हबीबुल्लाह में केड़ो फर्क आ नजर तक जा अल्लाह अकबर कबीरा साईं मौलाना अब्दुल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो कलीमुल्लाह उनी के जबो जेको इलाज करे वठे तने भी न मिले हबीबुल्लाह उनके जबो जेके अल्लाह अण भरो अता फरमाए सरदारी भी कुरान में या नबी जी पैरवी में उलमा का वाक्य बुधंदा बार-बार रात जो ठेमा अबू जहल अखनद बिन सुरैक अबू सुफियान अन्या कलमो न पढ़ियो आ लिखी करे जनाब रसूलुल्लाह जो कुरान पे बुधा लिखी करे वापसी में के चौक ते पाण में मिलिया अबू जहल अखनद बिन सुरैक चयो बेन के रोकींदो पियो मोहम्मद जो कुरान ना है बुधणो मोहम्मद जो कलमो ना है पढ़ो पाण लिखी करे कुरान बुधंदो पियो अबू जहल जुमला चया जे आहे मोहम्मद दुश्मन केड़ी कूड़ी केड़ी सच्ची पर कुरान एड़ो पियो पढ़े जो लूं लूं बैठा जे जेकरे सच्चो नबी आ त पढ़ेस कलमो जे कलमो त पढ़ा पर पग हली वींदी पर सरदारी हली वींदी अल्लाह पर पाक फरमायो अबू जहल जालिम तो वारी सरदारी त ख्वारी आ असल सरदारी त मोहम्मद जी ताबेदारी बुलंदा ताबेदारी में सरदारी की मिसाल दिया हुजूर जो सहाबी हजरत बिलाल बिलाल भी बिलाल हो बुलंदा मां मेरा जो मुतालो कयो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जुमला याद आया हुजूर फरमायो जदे मां महबूब मोहम्मद के जन्नत जो सैर करायो अजीब गाल पे बुधाए तवज्जो कजाए मता के मौलाना को न बुधी हो जाई नजर कजा पाक नबी मोहम्मद तो फरमाए जन्नत जो मां नबी का चक्कर लग रहा है पाक नबी मुझे महबूब दा जुमला हुजूर तो फरमाए हूरन जी सरदार हूर मां जन्नत में नबी दे अर्ज खणी आई आका मां के पतो पयो मां के खबर पई त इमामुल अंबिया जन्नत जे सैर ते आयो मां अर्ज खणी आई पाक नबी फरमायो केड़ो अर्ज खणी आई आका मां के घोट की जरूरत आ मुझो घोट चूंडे तो मोहम्मद चूंडे हुजूर फरमायो जगर तू चूंड मां महबूब मुस्तफा ते रखिया तुझे ला घोट मां मोहम्मद बिलाल लधो आका कुर्बान मना बिलाल रंग दो काणो दिसण जो सादो वार गुंडीदार मां एडी खूबसूरत आया के दुनिया दे तत्ते दे एकड़ी झलक दिया दुनिया मुनव्वर करे छरिया इंसाफ जी तकादा ना बिलाल रंग दो काणो दिसण जो सादो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हूर पांजो आवाज बंद कर तू चोंदी पईया बिलाल मां के पसंद ना है पाक नबी तो फरमाए मां हुजूर पांजे बिलाल का पुछाई ना है कई तो के कबूल कंदो अलाए न कंदो मां मोहम्मद जो बिलाल मथे आ पो मां इन मोहब्बत के इन हजरत बिलाल जे इश्क के सिट में बंद कयो तो सुभान अल्लाह तो मुझी हिकड़ी मोहब्बत आमा हेडे होडे हलंदो ॾाढा तो सुभान अल्लाह जेको ॾाढा सुभान अल्लाह चवे अल्लाह करे करे दिल जी तकलीफ न थी बुलंद आवाज कुछ लालच जा तो सुभान काबे ते बिलाल चढ़ी आजान बुधाईया उमर जे आमद ते तब्दीली आईया बुलंद आवाज ॾाढा तो सुभान अल्लाह काबे ते बिलाल चढ़ी आजान बुधाईया उमर जे आमद ते तब्दीली आईया उमर ले आका दुआ फरमाइया उमर ले आका दुआ फरमाइया कुफर खिलाफ उमर तलवार हलाइया बुलंद आवाज़ सुभान अल्लाह सरदारी कुरान में आ अते बिलाल जो जिक्र आयो मां मौजू थोड़ो तब्दील कयो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा वो हजरत बिलाल हुजूर फरमायो ऐन बिलाल काथे आ बिलाल हजरत बिलाल आयो इमामुल अंबिया फरमायो बिलाल ओ मुजी मुजाका हुजूर फरमायो मां मोहम्मद मुस्तफा हुजरे जे अंदर बींदो पियो अंदर के अचन की इजाजत न दी जाए अंदर के रसूलुल्लाह पार के हजरत बिलाल नजर कजा एतरी देर में हुजूर जो दिल बरसावी अमीर उमर आयो अते बिलाल के चोंदो पियो बिलाल साईं काथे आ साईं दा हुजरे दे अंदर आ जे बिलाल साईं सा मिलणो आ बिलाल चोंदो पियो उमर तू उमर हुंदे पांजे घर अज तकड़ न कजाए मुझे दिल बड़ा मुझे जिगवा मुझे जानिया मुझे भावा पर अज अंदर न शरीदो मां इंतजार तो के करणो आ सो तो मोहम्मद जी ताबेदारिया काडे बिलाल काडे हजरत बिलाल उमर जेड़े जवान के रोकी बैठो तो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ हजरत उमर जुमला फरमाया बिलाल नरमी जो मामलो फरमा उमर कुछ न थींदो जे हिकड़ी भला मेहरबानी कर जे केड़ी पैगाम तो साईं के पहुंचा आका उमर आयो आ ते बिलाल फरमायो या मेहरबानी कंदो मां हजरत बिलाल रसूलुल्लाह दे आया आका उमर आयो इमाम लंबिया पांजे अंदाज में वेठा पांजे तबीयत के माहौल में वेठा रसूलुल्लाह न हाजा जुमला फरमाया न जा जुमला फरमाया बिलाल साईं मोती आयो उमर फरमाया बिलाल बेहवाल जे नहा न में जवाब जे बिलाल नरमी फरमा उमर नरमी कौन थींदी उमर फरमायो तुझी मर्जी पतो पयो असल सरदारी त मोहम्मद जी ताबेदारिया असल सरदारी अजीब मां जुमला पढ़या जरे जनाबे जिब्रील के रब फरमायो वन मुझे हबीब के वठी आ जिब्रील अर्ज के मुझे अल्लाह मुझे आवाज में एडो पावर आ जे मां आवाज उडिया त दुनिया लोडे छडा अल्लाह सडो करे मोहम्मद के घुराया रब फरमाए जिब्रील सडो मां रब ही मोहम्मद के पाण न कयो आ त तोके हक किए दे तोके हक हिकड़ी रिवायत दिया इमाम लंबिया काबतुल्लाह में आरामी बी रिवायत दिया पांजे घर जे अंदर आरामी त्री रिवायत दिया अम्मा उम्मे हानी जे घर आरामी अल्लाह फरमाए जिब्रील सत्य के चीरे नबी जी सलामी ने अल्लाह मां एडो वडो आ हिकड़ो पर शिमाल का खोलिया जुनूब ताईं दुनिया जो जहान ढके छड़िया मां एडो वडो शत मोकी अवीनो
रब फरमा जिब्रील जी मुझा अल्लाह अख्तियार दींदो पियो आहे पाण खे नंढो करे वंजाए किलोल करे वंजाए पांजे हस्ती के मिटाए नबी जी सलामी दे ता त दुनिया के पतो पवे नूर नौकरा मोहम्मद नूरन जो भी सरदार जनाब जिब्रील ईंदो पियो आहे अल्लाह मां कीअं जागाया मां पांजे प्यार में चवंदो कि रब इए फरमायो जिब्रील जी मुझा अल्लाह चपना थमाई नूर जा चुम कदम हुजूर जा बुलंद आवाज बुलंद आवाज इमाम अल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो शान चो निरालो आ हिका मोहब्बत रसूल बियो अकीदत रसूल टियों आयतात रसूल नबी जे मोहब्बत को सवाबी चाड़ो चाड़ो साईं असांजा उस्ताद मोहम्मद परेल रहमतुल्लाह अलैहि मां जलालैन पढ़ियो सात सात दर्जे में साईं मंजिल गाने ओकड़ो मिसाल ॾींदा चइबा माण्हू असां ते वॾो इल्ज़ाम हणंदा आहिनि त उलमा देवबंद वारा साईं खे न मञींदा साईं खे पोइ मिसाल ॾींदा हुआ हिकिड़ो फ़क़ीर हूंदो पोइ भोली बि गॾु हूंदी हुअसि बकरो बि गॾु हूंदो हुअसि ॻाल्हि सम्झो था पिनी के चौक ते वेंदो त चांहि चुको पिया सम्झो था न बा हा साईं चांहि चुको पिया हो जो वञे भोलो हड़ अटो खाई वञे त आख़िरी लप बकरे खे थपे सम्झो न मालिक जो जे हले बकरे जा पासा सेके वेजे मां पिनी पिनी हॾा चिबा थी न भागा खादियो हा बा पर कुझु ॾींहं गुज़रिया त बकरो वञे पियो गरंदो भोलो वञे पियो सुजंदो हुन जो वणा अटे खे बरो बि हे थो न भागो न गरंदो बि आखिर फ़क़ीर टीं वधी न मामलो कहिड़ो आखिर लधे त अटे खे बरो ॾे थो भोलो मार खाए थो बकरो तो मां चवंदो आहियां जेके उलमा देवबंद के घट वध ॻाल्हाइनि था हक़ीक़त में इहे गुस्ताखन इहा आख़िरी लपा सां ते मलनि था उलमा देवबंद नबी जे मोहब्बत जा पेकर बुलंद आवाज़ मां कीअं बि चवंदो आहियां नबी जे प्यार जो नालो इस्तेमाल करे दुनिया पेट भरिया पर उलमा देवबंद हुजूर दे प्यार ऐं मोहब्बत में नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा फांसी दे फंदे के मथे जो झूमर समझी नबी जो तरानो गायो ये जवान उलमा देवबंद वारा पराल अल्लाह अकबर कबीरा हुजूर जी गुलामी कर नबी जे गुलामी का सवाब पैरवी को सवा चाड़ो ही ना है एका मोहब्बत रसूल जो अकीदत रसूल जो इताअत रसूल नज़र कजा सहाबा जो प्यारो नबी सा हुजूर जो सहाबिया हजरत अमीर माविया इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा दाढ़ी मुबारक कंकी कण फरमाईंदा हा साईं जंजा जुल्फ हेठ करंदा हा सहाबा मेरे करे पाण में तक़सीम कंदा दाढ़ी केजी सुन्नत रसूलुल्लाह जी साईं फरमायो जंहिंजे चेहरे ते मां हुजूर जी सुन्नत हूंदी मां सॼे मैदान में 500 साल जे दूरी ते मां मोहम्मद जी नबूवत जी खुशबू आज के इंशाअल्लाह साईं जी सुन्नत खे छॾींदासीं पोइ सखर में हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो वाजिद खीर जो दुकान त अञा आहे तालबी दौर हो क्रिकेट गॾु खेॾंदा हुआसीं पोइ मां चवां था बा जहिड़ो देश तहिड़ो मुल्लन सां यारी जी ने भागा दाढ़ी त छॾ न जे मोले साहब माई वठा दाढ़ी छॾी मुंहिंजो मुला कुल को आराम मरी दाढ़ी साईं जी सुन्नत आ न दाढ़ी में बरकत दाढ़ी में हुस्न दाढ़ी में जलाला दाढ़ी में जमाला पर ये नाए दाढ़ी रखे कम भी हुए करे समझो था ना बा चंगा भला एकड़ी जगह जे सां प्याले खो हेठ व्यासे घरों न्याणन ने पर्ची लिखी मौलाना रही बख्श उमरे दे माके जे राणा पढ़ो तो सही अलाए छा लिखियो न्याणन लिखियो मोल साहब मानियूं खाई निकता वञो था असां जा मानी पचाए हथ सड़ी आन मानी हलाल कयो अच्छा मथा थी ऐं जंहिं जूं न्याणियूं हे मां केड़ी जगह ते वेठो आ माखों वदी दाढ़ी हाजी गाजी हो जे या मौलाना रिंदु साहब त ई लुड़िया जे लाबारो कबो
देहर की वाजे असा गुरगेज हनजात जा मौलाना अब्दुल्ला अब्बासी मौलाना अब्दुल करीम चौहान वो ते हमरा वाक्यो बुधायो जैसे हे उहो गोठा मौलाना अब्दुल कादिर रिंद रहमतुल्लाह अलैह आया के पर्ची दस मौलाना जहे जे प्रोग्राम ते जे जे वाइस ते आयो आ बन्याणी वेठियो दस एकडी 30 साल को करासा बी 35 36 में पोतिया पर न्याणी उठाए रिंद साहब होयो मुठ मा सजी पर खुदा कुवत बल खुतबो ही न पढ़े वो तो शुरू थी अमरावती आयो छो मौलाना मुझे जलसे जो यो उन्वान आए जे बस कर दे उन्वान जा पुत्र मना तुमी या बीमारी आए मां तुझे किराए ते कोने बैठो आ रिंद पिन्नी जो का गाड़ी में तेल विजी विंदो पर हक चोंदो पांजो पाण के रिंद साहब रहमतुल्लाह ते जुमला चया जे अब्दुल कादिर रिंद अजो सच न चई त मकसद मैदान में केड़े नबी जे सफा जो मुंतजर ईमान वारे के कुरान असर कंदो उठी आयो जो मौलाना मुझे न्याणियों खीर थी पियन जे बस कर यो खीर कुत्ता लोबेगा त पीण जे बराबर न रहंदो जेकॾहिं तुम्हें गैरत आहे त न्याणियों पढ़ना आहे रोई करे हलंदी तकरीर में रिंद जे पेरन ते रुमाल वनी रखे रिंद साहब तकरीर जेका करणी थी कर रात रहो सुबह निकाह पढ़ी पोड़ी सच बुधायो यो अदर रिंद के मिलंदो कि न मिलंदो हा बा चंगा भला माण्हू न्याणियूं वेही वेठा न चंगा भला इमाम अल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको न्याणियूं में आए दुनिया जो जान छड़ियो पाक नबी मोहम्मद तो फरमाए बस जे मैदान में दो त कातलन जे कतार में ईंदो या भी बीमारी आए एडे भी मां कोन थो वञा एडे भी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम माइन सा हलण जी हिकमत भी समझाए समझो था ना बा थोड़ो बिन माइन दे हला ऑपरेशन थी ना थे छा गाला हेठ कन ता के वला छो गालायो तो सही आने जो कोई जेड़ो वाले तो सामनो सुंदरानन जो असा व्यासी प्रोग्राम दे असा ड्राइवर भी जो आई यो पोते हमरा बुझायो के सही मथे हफ्ते में असा ने वाक्यो थियो आ बकरी ते हमरा कुरान थियो ट्रेन ही बकरी घरों निकली ट्रेन ही बकरी घरों निकली बन्ने ते कुरान पोख ते कुरान पलाल जे पिंडे ते कुरान बन्ने ते कुरान कुरान को चावल जो कटो ना है कुरान करत थी अल्लाह अकबर कबीरा ना को कुरान न खणंदो कर अदीदो कुरान रब जो भारी किताब नजर कजा अल्लाह अकबर कबीरा इमाम अल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जुमला तवज्जो करा करियो गालियो नजर कजा इमाम अल अंबिया मुझे मोहम्मद तो फरमाए तेरे मां हुजूर के जहन्नम जा हालात बुधाया वया देखाया वया हुजूर फरमायो एड़ा मानू मैं मोहम्मद के नजर आया हेठो धड़ इंसान वारो पर मथो धड़ सूअर वारो जिब्रील है केड़े डोआ जा डोआरी सही अवा जे उम्मत जा है उए मानून जेके दुनिया में कूड़ा कसम खणंदा हा रब जो कुरान तमा समिया शै आए कि ना सच बुधायो चंगा भला मानू मौलाना इलाही बख्शो कांथलवी रहमतुल्लाह अलैह हिंदुस्तान में कड़ो इलाइको आ कांथला ते जो नालो आ पिलाड़ ते झेड़ो थी वियो मुसलमान चवन पिया ए पिलाड़ो असां जो आ हिंदू चवन पिया ए पिलाड़ो असां जो आ वाणा चवन पिया ए पिलाड़ो असां जो आ मंदिर ठहंदो मुसलमान चवन पिया ए पिलाड़ो असां जो आ मस्जिद तामीर थींदी मदरसो तामीर थींदो सालन जा साल कोर्ट में लगिया वाण जो मुखिया वो चोंदो पिया सही मुसलमान जो आलम मौलाना इलाही बख्शो कांथलवी ज़बान सा चवे वो फैसलो करे असा के मंजूर आ जेकरे प्लाट वाणन जो आ त वाणन के मिले जेकरे प्लाट मुसलमान जो आ मुसलमान जे हवाले जज भी गैर मुस्लिम आ वाणन जो तो अजीब मानू वो साईं जे उम्मत जो आलम आ मुसलमान जे हक ऐं सपोर्ट में फैसलो ॾींदो वाणन जो मुखी चवे पियो आहे हुजूर जे उम्मत जो आलम पर कॾहिं मां ज़बान मां कूड़ न ॿुधो कूड़ कूड़
कोरट जे कटरे में मौलाना घुराए जी आयो वडे तादाद में मुसलमान आया हार खणी आया कंडियूं खणी आया असां जे हक में फैसलो दींदो आलिमा उनन जे हक में के फैसलो दींदो इन जी दिल चवंदी त हिंदे मंदिर ठहे असां जे हक ऐं सपोर्ट में फैसलो दींदो मौलाना इलाही बख्शो कांदलवी रहमतुल्लाह अलैह कोरट जे कटरे में बीठो आ जज गैर मुस्लिमा तके करे चई मौलाना हक ऐं सच जो झेड़ो आ कांदलवी रहमतुल्लाह अलैह सुन्नत के पकड़े फरमायो मां मुहम्मद जी सुन्नत ई न छडिया मां मुहम्मद जे कुरान के पढ़ियो आ नबी जे जिंदगी के पढ़ियो आ हदीस जी स्टडी कया मौलाना कांदलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो टुकर थी वेंदुम पर हिन ज़बान मां कूड़ जा जुमला न निकरंदा कूड़ जा जुमला न निकरंदा जे मौलाना जे पिलार ते झेड़ो आ यो मुसलमानन जो या हिंदुन जो रोई करे मौलाना फरमायो जे पिलार ते झेड़ो आ यो मुसलमानन जो पिलार तो नाए हिंदुन जो पिलाटा मुसलमान जे हथन मां गुलन जा हार करी पिया नाराज थी पिया जज गैर मुसलमा रोई करे कुर्सी तो उठी बिही करे जे हिंदुओ अज केस मुसलमान हाराया पर अज मोहम्मद जो इस्लाम खटी हुजूर जो इस्लाम अजीजो कुहाड़ तीरन तलवारन जा जिते झीर कम न कदां त अखलाक धोरे वेंदो ये जो बाहर निकरी आया साईं जो कलमो पढ़ी मौलाना कांदलवी जे हथ ते बैयत करे सागे पिला जे हक में मस्जिद जो ऐलान कयो अचो रब करीम जे दरवाजे ते नमाज जी पाबंदी कयो पांजे बच्चन के कुरान पढ़ायो जे गोठ जे सुख जे ला मस्जिद जरूरी आ गोठ जे सुख जे ला गैस जरूरी आ स्कूल जरूरी आ नाली जरूरी आ अजीजो ई ईमान बचाण जे ला हर गोठ में मोहम्मद जे कुरान जो मदरसो जरूरी आज के इंशाअल्लाह पांचे बच्चन के कुरान वाली तालीम ले हकीकी तालीम केड़ी है आदम शुमारी थींदी है ना बा कोकड़ो खानो हुंदो आज में तालीम जो मयार लिखना है वो मां खां पुछूं मोला तुजी तालीम घणी है स्कूल मुजी भी इंटर क्लियर है तो मां चुमा लबा अल्हम्दुलिल्लाह दोरे हदीस क्लियर है जे मोला तालीम बुदा मजो इफाक जा इम्तिहान टोटल देना है जे तालीम बुदा मजो जाहिल तो के खबर है कोने दा असल तालीम केड़ी असल तालीम केड़ी है बा ये तालीमा फख्र वो न करे जिन को बच्चों को दुनिया दे वडे मनसब ते आ खुदा दे ज़ात जो कसम आ फख्र वो करे जे दुनिया जे जहान में पांजा बच्चा कुरान जा आलिम हाफिज बन आज के इंशाअल्लाह नमाज दी पाबंदी थींदी ए मतो रमजान जो महीनो भी आखिरी गाल हां बा हुजूर फरमायो लौ यतमन्नतु उम्मती अन तकून सनतु कुल्लहा रमजान सन ने फरमायो अगर मां हुजूर जे उम्मत के पतो होजे रमजान महीने जो शान केतरो आ चवन त सजो साल ही रमजान असा ॾिसंदाऊं जेको हिकु रोज़ो न रखंदो उहो पुछंदो मुला ईद जो चंडू कॾहिं तो बि ककर कारा करे वेंदा हां बा रमजान महीनो शान महीना तो महीनन जेड़ा पर रमजान महीनो शान हलनी महीनन का अब हेडो भी शीशो आ हेडो भी शीशो आ इनमें शरबत आ इनमें माखी आ रेट केड़े जो भारी थी दो हां बा हालांकि हे भी शीशो पर हिन जो रेट छाजे करे मथे त हिन में जेका शय आ त उहा उम्दा है त रमजान महीने जो शान इन महीनन का इन जे करे मथे आ जो इन जे महीने में अल्लाह महबूब जे उम्मत के रोजन जो तोहफो नबी से जो साहबिया साईं के दावत के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा तैयार कयो नी साईं हिकड़ो ले लो हो दिल चयो किस्म सा मुझो मोहम्मद को अचे वो ज़बर साईं फरमायो ले के जंगा घणी थी अबा घणी थींदियूं आहिनि ॻाल्हायो तव्हां वटि पंजनि जा छे ले के जंगा चार आहिनि घणियूं आहिनि बा चार साईं फरमायो ले के जंगा घणियूं साईं चार रसूलुल्लाह फरमायो ले जी अगी टंग कढी आ त मां मोहम्मद खावा साहबी खणी आयो वरी नबी से मुर्की करे फरमायो वरी भी शेले जी अगी जगह कढी आ त मां मोहम्मद साईं कुछ खादी कुछ साहब तकसीम फरमाई वरी नबी से मुर्की करे फरमायो वरी भी शेले जी टी अगी जगह कढी आ त मां मोहम्मद साहबी खिली वेठो या रसूलुल्लाह अॻियूं जॻह टी गाॾियूं खणी अथऊं इमामुल अंबिया फरमायो हुकुम महबूब मोहम्मद जो हथ विझंदो वञे हां टी जॻह खुटी साईं हाणे वञा रसूल फरमायो जिते बीठो आ इते बीठो जो उन घड़ी जो दर्जो पांजो हो हिन घड़ी जो त रमजान जी घड़ी घड़ी शान वारी आ घड़ी घड़ी मानायती आ आज के इंशाअल्लाह रमजान जा रोजा सब रखबा हिकिड़े रमजान में मां सखर कई तकरीर पोइ दोस्त आहे मुंहिंजो मरेटो आहे ज़ात जो
पोइ रोज़ो रखे 3 पारे जी नमाज़ ते काल के मौलाना अबाई साहब काथे आ वजो बाबा घर आ कुरान जी तिलावत कयां थो चए एतवारे टीकरनि जो रोज़ो रखियो आहे बाक़ी बेखा निकिरी वई थी हा वाह तकलीफ़ त ईंदी बाक़ी रोज़े रखण माण्हू एसी में वेंदो आहे छा तकलीफ़ त ईंदी आहे न पोइ जॾहिं रमज़ान ईंदो न पोइ सनियूं सुकियूं टिकड़ियूं जेब में रखंदो थोरी मादे जी भेण सां तकलीफ़ आहे ईमान में खोट थी ॿियो कुझु कोन्हे ईमान मदणो आहे ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे अहिड़ा ट्रिंभ मां सॼी हिकु रोज़ो नथा घुसाइनि 2 कटा रखे त हिकु साई भीड़े वेंदो उहो बि रोज़ो न रखंदो सुधरो यार 11 महीना खाऊं था पिया 1 महीनो आहे रमज़ान जे महीने में अल्लाह जी रहमत जो सेड़ाव ऐं हाफ़िज़नि जी ख़िदमत कंदासीं पहिरें रोज़े ते मस्जिद में इहे माण्हू हूंदा ऐं जॾहिं 5-6 रोज़ा गुज़रा ही तकींदे कुल पाड़े जा 2 पोड़ा बीठा हूंदा सम्झो ना बा रमज़ान जे महीने में आज के इंशाअल्लाह हाफ़िज़नि जी बि ख़िदमत कंदासीं हाफ़िज़नि जी ख़िदमत मुफ्ती ज़रूरी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा रमज़ान जे महीने में हाफ़िज़ खे एतिरो जो सॼो साल वेही खाए असां ॾिसंदासीं चल न के हाफ़िज़ खे वॻो मथे मिलियो हेल पाइण वारे हाफ़िज़ खे 7 वॻा ठही अॼु कहर थी वियो ख़ुदा जा बदा ॾिनो अलाह जे नाले ते क़ुर वारे जी ख़िदमत कई थी साईं ॿेर वारा फरमाईंदा जेको क़ुर वारे जी इज़त शोहरत ॾिसी करे ख़ुशि थींदो अलाह उन जी इज़त वधाईंदो असां क़ुर वारी जी ख़िदमत कंदा आहियूं छाजे करे न क़ुर जे करे क़ुर में बरकत आहे तस्वीर साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो असांजे पाड़े जो रिटायर एसपी आहे पैसनि में खुटी पवंदो आहे मां उधारो वठो बरकत क़ुर में आहे गुलाम साहब बुढ़ो साहब चवंदो आहे पहिरीं ते असांजे मस्जिद जा मोज़न इमाम पेश इमाम पघार मिलंदी एॾो दाढ़ी खे तेल हणंदा ॿियो चवंदो अलाह जा मलाइका इज़त क़ुर में आहे बरकत दीन में आहे आज को इंशाअल्लाह जो क़ुर वारा थी ॾेखारींदासीं दीन सां मोहब्बत उलमा सां मोहब्बत इंशाअल्लाह अल्लाह अल्लाह पाक हुज़ूर जे उम्मत जो हित बि बेड़ो तारींदो हुत बि बेड़ो तारींदो जेको मां ॻाल्हायो अवां ॿुधो अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी हाज़िरी अवां दोस्तनि जी तशरीफ़ आवरी दोस्तनि जो जानी माली तावत अवां जो मोहब्बतूं ख़िदमतूं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बारगाह इलाही जे अंदरि मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए मोरनि जहिड़ा मोर वया मीर मरी जवाननि जे जाइ ते वेठा चिबड़ चढ़ी अनु ॾींदा उथंदे सलाह विया त सड़ी हक़ न आहे हक़ीक़त में विया हाकिम बि त खरी सराज उहे थींदा भरी जे सजदा का सुभान जा का हमा कमदो न थे तोड़े गुरिया चाढ़े घर अक मां अंबो न थे तोड़े फुटिए झले फर पराओ पंजो न थे तोड़े लुटे ॾे से घर पीर मां परवर न थे तुझे केॾो बि ताक़तवर हित जो घोट लतीफ़ चए तोड़े हलियो वञे सिर तबे सातर बो सज जो वमा अलैना